जी नाज़रीन, थरपारकर में इन वक्त एक तरफ़ राणी खेत बीमारी पकड़ियल है। गर्मियुनि जी मौसम है, उनके करे मोर काफ़ी वॾे तइदाद में मरी भी रहा आहिनि। ॿियो जेको थरपारकर ज़िले में मोर जेके पखी आहिनि उन्हनि जो शिकार कयो पियो वञे। असां सां गॾु ही इस्लाम कोट प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि ॻोठ खंखणिया रेमली जा रहवासी आहिनि। तव्हां ॾिसणो हूंदो त ही मोर जेके पखी आहिनि उन्हनि जूं पखियूं जेके आहिनि ही पर जेके खणी सबूत ख़ातिर इस्लाम कोट प्रेस क्लब ते पहुता आहिनि। छा चवनि था हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ख़ासि केली धोरा आहिनि साईं जेके शिकार कंदा, जिन खे ॿ टे दफ़ा असां पकड़ियो आहे, राजू जी सबूत ते असां उनखे छॾियो बि आहे। तंहिंखां पोइ राति असां शिकार कंदे असांजा छोकिरा जेको बंदूक जो ठका चवनि त थी विया। जंहिंखां पोइ ॾिठमि जेका गाॾी हुई समंद ख़ासि केली जी, जंहिंखां पोइ ॿ टे ख़ासि केली हुआ, अली अहमद ख़ासि केली, वसीम ख़ासि केली, परवेज़ ख़ासि केली, ऐं इहे गॾु आहे। जेका ॿिया बि आहिनि जिन जा नाला मूंखे नथा अचनि, जेके टे चारि छोकिरा असांजा शाहिद आहिनि। उन्हनि मां शकील अहमद शाहिद आहे, जेके ॿिया ॿ टे छोकिरा आहिनि उन्हनि जेको सो ॾिठो जेके ठका ते उथी विया। टे फायर कयूं बंदूक जा, जेको हिकिड़े मोर खे बंदूक जो धकु लॻो जेको दांह करे 2 माइल पंध जो परे वञी किरियो, जंहिंजी लेट सां असांखे ख़बर पई। पोइ सुबुह जो असां ॻोल्हियो, लेट सां असांखे हथु आयो, जंहिंजी मोर जी सबूती खणी असीं प्रेस क्लब वटि पुॻा आहियूं। वसवारनि खे असीं अपील था करियूं त हिननि जी नसुल बचायो वञे, मोरनि ते रहम कयो वञे। असां घणे चयो आहे पर मञनि कोन था। उन पखियुनि कहिड़ो ॾोको आहे? पखी हाणे वीचारो जानवर आहे, पखी वीचारो 100 जेको जग में सॼो ॾींहुं वीचारो पंहिंजे गुज़र सफ़र में उनखे मारनि था। त इंतिज़ामिया खे घुरिजे त हीअ जेकॾहिं तव्हां वीडियो ॾिसो ऐं हीअ जेकॾहिं तव्हां तस्वीरूं ॾिसो त इन्हनि ते नोटिस वरितो वञे। हीअ रहवासी जेका आहिनि शीशन जे थरपारकर खां मुतालबो कनि पिया त नोटिस वरितो वञे ऐं वाइल्ड लाइफ खाते जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे घुरिजे जांच कई वञे। थर में जेके मोरनि जो शिकार हले पियो उन ते जेका पाबंदी हणी ऐं हिन वक़्तु जेका हीअ जेका रहवासी खणी आया आहिनि मोरनि जा खंभ, इन जो जंहिं बि शिकार कयो उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।